रमज़ान जे भलारे महीने में जिते पाकिस्तान में ॿियूं तब्दीलियूं ईंदियूं आहिनि उते मोबाइल नेटवर्क ऐं इंटरनेट जे हवाले सां बि तब्दीली थींदी आहे। इन हवाले सां मोबाइल नेटवर्क ऐं इंटरनेट जी रफ़्तार जो जाइज़ो वठूं था। सहरीअ करण वक़्तु या फजर जी निमाज़ वक़्तु इंटरनेट या नेटवर्क सभ खां तेज़ कमु कंदो आहे ऐं मंझंदि 3 वॻे खां शाम 6 वॻे ताईं रफ़्तार सुस्त रहंदी, छो त ही उहो वक़्तु हूंदो जॾहिं घणे भाङे माण्हू जागी रहिया हूंदा ऐं इन सां 4G रफ़्तार बि बची न सघंदी। रमज़ान जे महीने में इन वक़्तु 4G स्पीड में सुस्ती ईंदी, नेटवर्क ते सभ खां वधीक सरगर्मियूं थी रहियूं हूंदियूं। इन ॾिस में पाकिस्तान में 21% ऐं सऊदी अरब में 25% रफ़्तार मुतासिर थींदी ऐं वरी इहा रफ़्तार फजर वेल तेज़ थी वेंदी। जेकॾहिं आम ॾींहंनि जी ॻाल्हि कजे त आम ॾींहंनि में 4G डाउनलोड स्पीड राति जो 9 वॻे खां घटिजी वेंदी आहे ऐं सुबुह जो 9 वॻे खां अॻु तेज़ हूंदी आहे। रमज़ान जे महीने दौरान इहे 3 कलाक यानी 3 वॻे खां शाम 6 वॻे ताईं सभु माण्हू जाॻंदा आहिनि ऐं इहो ई वक़्तु आहे जॾहिं ट्रैफ़िक सभ खां वधीक रहंदी ऐं रफ़्तार घटिजी वेंदी। अहिड़ी सूरत रुॻो पाकिस्तान में न पर ॿियनि मुख़्तलिफ़ मुस्लमान मुल्कनि में बि रहंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk